अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन वबारिक वसल्लिम तस्लीमा। सोनी जमात के बेहद मुबारक हुजत हिन सालियाने 41 प्रोग्राम मदरसा इस्लामिया दारुल फैज़ कासमिया हाफिज़ अब्दुल्लाह साहब के अल्लाह पाक सदस जे फैज़ में बरकत फरमाए ऐं सदस जी इन मेहनत के कबूल फरमाए ऐं हुफ़ाज़ किराम जन के अॼु दस्तार फज़ीलत क़ुरान मजीद के सीने में सांझण जी सआदत नसीब थी अल्लाह पाक नसीब फरमाई। अल्लाह पाक के इन कलाम पाक के पढ़ण तिलावत करण ऐं अमल करण की तौफ़ीक़ रफ़ीक नसीब फरमाई। ता सोनी जमात के मुबारक हुजन जन के रब करीम अॼु हिन सोनी मजलिस में आंदो आहे। घड़ियूं ॿाहिरि बि गुज़री वञनि हा, दुकान ते दोस्तनि सां घरनि में बि गुज़रनि हा, पर मां सम्झां थो त अॼु अल्लाह पाक जे ज़िक्र में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहब्बत सिक अदब ऐं आमद वारे हिन नूरानी महफ़िल में ऐं रब जे कलाम पाक क़ुरान मजीद जे हिन सोनी महफ़िल में जेका असांखे शिरकत नसीब थी आहे, इंशाअल्लाह ताला त क़यामत जे ॾींहुं रब करीम हिन खे असांजे बख़्शिश जो बाइस बणाईंदो। महफ़िल जी शुरूआत पंहिंजे आका जे मथां दुरूद सलाम सां कंदासीं। जहिड़ायूं तहिड़ायूं मदीने वारे साईं जाई तुंहिंजो असांजो आका एॾो त नंगी आहे, नंगदार आहे, नंगपाल आहे, लजपाल आहे जो उन जे नाले मुबारक ते को सॾाए न, भले दुनिया जे कहिड़ी बि कुंड में हुजे त मदीने शरीफ़ में नज़र ज़रूर फरमाए। अहिड़ा त पंहिंजे मोहब्बत करण वारनि खे असली मोहब्बत करण वारा त ॿिया आहिनि, पर असां जहिड़नि किननि कोझनि खे बि दिलासो ॾेई छॾियईं त मासां मोहब्बत करण वारा ॿुधी छॾ त अल मरउ मअ मन अहब। भले दुनिया जे कहिड़ी बि कुंड में हुजे पर क़यामत ॾींहुं पंहिंजी शफ़क़त करे रलाईंदासीं। इन सोणे साईं फरमायो त जंहिं महफ़िल में माथे दुरूद सलाम पढ़ियो वेंदो आहे त उतां हिकिड़ी पाकीज़ ऐं मुअत्तर ख़ुशबूदार हवा उथंदी आहे जो मलाइक बि ख़ुशि थींदा आहिनि। त अॼु पोइ दुरूद शरीफ़ खे पढ़ियो हिकिड़ो बुलंद आवाज़ सां त इहा सदा अॼु मदीने शरीफ़ खां थींदी मथे वञे। हक़ीक़त इहा आहे जमायत अहले सुन्नत या रसूल अल्लाह चवण वारा, सदा हणण वारा, मदीने शरीफ ॾे पंहिंजूं निमाणियूं अखियूं करण वारा, पंहिंजी तांग तलब पंहिंजो आसरो मदीने शरीफ में रखण वारा ऐं सरकार जे प्रचार खे पंहिंजे लाइ क़ब्र क़यामत जो सहारो समझण वारा, इन सोनी जमायत खे रब हिकिड़ो अहिड़ो कम नसीब कयो आहे जंहिंजो दर्स बि मदीने जे साईं ॾिनो आहे, जेका सुन्नत बि मदीने जे साईं जी सची पची। उहो इहो कमाम जे सोणे आका मदीने जे सोणे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर जे ॾींहुं रोज़ो रखण फरमायो।
सूमर चे रोज़ो रखनि, सूमर जो ॾींहुं ते रोज़ो रखनि। रमज़ान शरीफ़ खां सवाइ सहाबा किराम हैरान थिया, पुछण लॻो हिकिड़ो असहाबी आ, सरकार मांखे ॿुधाए सूमर ते अक्सर रोज़ो रखो था, इन्हीअ जो सबबु कहिड़ो आ? तुंहिंजे मुंहिंजे आका ॿिन्ही जहाननि जे सरदार अड़ियनि जे आधार हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सूमर जे ॾींहुं ॿ कम थिया आहिनि, ॿ महिरबानियूं आहिनि, ॿ ॻाल्हियूं आहिनि जन जो मां शुक्रानो अदा कंदो आहियां। हिकिड़ी इहा आहे त सूमर जे ॾींहुं अल्लाह मां ॾे वही मोकिलियो। पिरीं जा पैगाम अचनि त बाक़ी छा मिले? बीमार हुजे त बि ख़ुशि थी पए, लाचार हुजे त बि आचार थी वञसि। हे त रब जा पैगाम, काइनात जे ख़ालिक मालिक जा पैगाम, उन महबूब ॾे जंहिंखे फरमायई त तुंहिंजे करे त हे सिंगार कया अथमि। हे सिज चिमके थो, चंड रोशनी थो करे, सितारा टिमकनि था, रंग गुलज़ार दुनिया में लॻा पिया आहिनि, क़िस्मे क़िस्मे मख़लूक पैदा कई अथमि। मुंहिंजा महबूब इहो तुंहिंजे करे कयो अथमि, तोखे मोकिलण जो इरादो न हुजे हा त हे पैदा न कयूं हा, ऐं तूं ई त वींदे जो असांजी सुञाणप मारिफत इन्हनि खे अता फरमाईंदे। वही फरमायूं त सूमर जे ॾींहुं मां ॾे वही आयो, वही नाज़िल थियो। हिकु इहो शुक्र ऐं ॿियो फीहे वुलिदतो, इन ॾींहुं असांजी विलादत आहे, हिन खाकदान में इन नूरानी नूर महबूब जे अचण वारी सआदत आहे। इन करे शुक्राने में, अल्लाह जे शुक्राने में रोज़ो रखंदा आहियूं। हाणे ॾिस, इहे ॿई नेमतूं, हिकु क़ुरान मजीद, ॿियो महबूब जे आमद जा शुक्राना, अॼु अहले सुन्नत वल जमायत खे नसीब। अॼोकी महफ़िल त ख़ासि आहे सुहिणा, कलाम पाक जी हे मदरसा अहले सुन्नत वल जमायत वारा, इहे दीन जा कारखाना, ऐं हे ई उहो मदरसो आहे जिथे बचड़ो अचे थो उहो क़ुरान मजीद भी सीने में साधे थो, क़ुरान मजीद वारी तालीम भी उनके मिले थी। त क़ुरान मजीद में जेको उनके अदब सेखारियो आहे सरकार जो, उहो भी मिले थो, महबूब जी मोहब्बत भी मिले थी। हिते उहे वेठा आहिनि जन जो हथ उन्हनि जे दामन में आहे जेके मदीने जे सोणे साईं जा दीदार करण वारा। जन तो हिजाब जा पर्दा दूर थिया, जन जे हयाती जो लम्हो लम्हो अल्लाह पाक जी इताअत में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में गुज़रियो आहे, उहे वेहन भले दरगाह मशहूरी शरीफ ते, पर वरदियूं मदीने जे सोणे साईं खां जवाब वठन मदीने में। केतिरियूं तोखे मां ॻाल्हियूं ॿुधायूं, अहिड़ा खोड़ मुड़स हिन दुनिया में फैज़ ॾियण वारा मुंड खां वठी ईंदा विया त महबूब जे आमद ते ख़ुशियूं ऐं शुक्राना कंदा विया। मशहूरनि वारा साईं जो आया त जाथे फैज़ वंडियूं, जाथे महबूब जे इल्म खे पखेड़ियूं, जाथे दीन इस्लाम ते माण्हुनि खे आंदऊं, अड़े गुमराह रहज़न जेके हा हद खां हटियल शख़्स जेके हा उन्हनि खे भी दीनदार बणायूं, इस्लाम ते अमल वारो बणायूं, मदीने जे साईं जे मोहब्बत वारो बणायूं, त मीलाद शरीफ करण वारो भी बणायूं। बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अहब शैअन अक्सर ज़िक्रुहु, पाण मोहब्बत जो निशान था ॿुधाइनि पिया। मुंहिंजा सोना, हिकु त अल्लाह पाक
शल या तोखे असांखे मोहब्बत नसीब फरमाए, कामिलन जी सोहबत नसीब फरमाए। कामिल उहे थींदा आहिनि जो पंहिंजे गुलाम खे, पंहिंजे मुरीद खे, पंहिंजे फ़कीर खे मदीने शरीफ़ पुॼाईंदा आहिनि। अल्लाह साईं इहा दौलत जेका हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में हाज़िरी जी आहे, इहा शल तोखे असांखे नसीब फरमाए। छो त इहा नसीब उन्हनि खे थींदी आहे जिन खे साईं जी मोहबत हुजे ऐं मोहबत वारनि सां महबूब जा अंजाम थियल आहिनि। जेके ॿुधाया मां अल मरउ मअ मन अहब, पाण फरमाइनि था जंहिंखे जंहिंसां मोहबत हूंदी उन जा निशान कहिड़ा आहिनि। उहो क़यामत जे ॾहाड़े में आख़िरत में उन्ही सां गॾु हूंदो, पर जंहिंसां मोहबत हूंदसि उन जे मोहबत जो निशान इहो आहे, उन्हीअ जूं ई ॻाल्हियूं घणियूं घणियूं कंदो, फिरी फिरी उन जूं ॻाल्हियूं कंदो। साईं सलाम अलैकुम। ॾींहुं राति उन जी वाई वात हूंदसि, इहा तात हूंदसि, बाक़ी ॿियो छा खपे। मुंहिंजा मुर्शिद कामिल मशहूरनि वारा साईं ॿुधाईंदा हुआ, हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि, उहो उथंदे वेहंदे दुरूद पढ़ंदो हो, महबूब ते सलातो सलाम पढ़ंदो हो। जंहिं महिल बि उनखे वांदकाई थींदी दुरूद ई दुरूद पढ़ंदो हो। सलात पढ़ंदे 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 नेठ हयाती खुटी ऐं इज़राइल आयो, साह निकिरी वियो, रूह पंहिंजे रब ॾे वियो, पर उन जूं आङुरियूं सलात वांगुरु हलनि पियूं। पचार सही ॾियाओ। जंहिंखे जंहिंसां मोहब्बत हूंदी उन जी वाई वात हूंदी। अल्लाह करे तुंहिंजी असांजी मोहब्बत मदीने जे सोणे सरकार सां हुजे, पंहिंजे मुर्शिद कामिल सां हुजे। ॾींहुं राति इहा वाई वात हुजे, संदन जी तात हुजे। भिटाई साईं थो फरमाए ॿ ॻाल्हियूं थो सेखारे, वली कामिला ॿ ॻाल्हियूं थो सेखारे पंहिंजे रिसाले जे लाइ, पंहिंजे बैतन जे लाइ। ईअं फरमाए थो त बैत न सम्झजांइ, इहे क़ुरान वांगुरु हिन आयतूं जे दिल सां लॻाईंदे त अल्लाह जे महबूब जो दग लॻाए छॾींदई। फरमाए थो त जा जा पसण पिरीअ जो ॿ ॻाल्हियूं थो सेखारे, ॿ ॻाल्हियूं थो सेखारे। या त पसण पिरीअ जो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे मुर्शिद करीम, सैयदी मुर्शिदी, सैयदी मुर्शिदी। सोना भिटाई साईं तो फरमाए त हाणे तूं खुश नसीब खे महबूब जो दामन मिलियो आहे, हाणे तूं ख़ास थी वियो आहे। हाणे तुंहिंजा ॿ कम आहिनि, या त नौशहरे में वेठो हुज, पंहिंजे घर में वेठो हुज, इतऊं बि वेठो दिल वारे दरिया में मदीने जे साईं खे ॾिस, छो त ख़ास आहे न, तूं आम थोरी आहे। मोमिनीन बेश्त जा पखी, जन्नत जा बाशिंदा हिन धरती ते घुमनि त धरती सलाम करे। उहे ज़िक्र करण वारा, रब जी पचार रखण वारा, सरकार जा सच्चा आशिक ज़मीन में जाते पैर रखंदा आहिनि त उहा ज़मीन ख़ुशि थींदी आहे। उन्हनि जे कदमनि में छा बरकत आहे। ख़ैरपुर मीरज जे शहर में फ़कीर मुंशी नेक महमद खे अब्बासी जाइ हिकिड़ी वरितई, जॻह वरितई 1950 में। उन में जिन आहे। पोइ ॻाल्हि कंदो हो त मुंहिंजा कपिड़ा अखियुनि जे आॾो फाड़नि, असांजे खाधनि में किरप्टी विझनि, पघार मिले त अखियुनि जे आॾो पुरज़ा पुरज़ा थी वञे, ॾिसूं फाड़ण वारो न ॾिसूं, पैसा फाटंदे ॾिसूं। भॻो मशहूरु वारे साईं ॾे साईं, अलाए कहिड़ी मुसीबत आहे, अलाए कहिड़ो जिन चप पियो, अलाए छा आहे। पाण हिकिड़ो तावीज़ ॾिनऊं त हे 15 पाणी में विझी पाणी भितियुनि खे आहिनि,
चई उहो हिन 15 ॾींहं चुप ही वरी ठका अची गई चई पोइ वरी अर्ज़ु कयो मां साईं मुंहिंजी जान नथो छॾे पाण फरमायो त फिलाणे ॾींहुं असां मोटंदासीं जलसे तां तॾहिं ट्रेन हूंदी 1950 ट्रेन में ईंदासीं उहा राति जो हिते पहुचंदी तूं घर वठी हलजांइ चई सोमाणी खां बाद ट्रेन आई बगी काहे वियुसि खैरपुर जी स्टेशन ते मशोन वारे साईं खे वठी वियुसि उन वञी कमरे में रहायो मां पाण अचण सां नमाज़ पढ़ी आया हुआ सुम्ही पिया ऐं 2 बजे दारा उथिया तहजुद में बीह रहिया सुबुह जी नमाज़ जे करीब करीब पाण हीअं तहजुद पूरो करे वेठा त मां उथी अर्ज़ु कयो मां साईं हिन कमरे में जिन रहंदा आहिनि असां सां ॾाढी हालत आहे पाण न दुआ घुरियऊं न कुझु मूंखे फरमायो त अॼु खां पोइ तोखे कुझु बि न चवंदा असां जो आया चई वरी असां उहा शइ न ॾिठी इन्हनि कदमनि मुबारकनि में बि बरकत आहे मां रुगो इहे तोखे ॻाल्हियूं कयां त बि अलाए छा आहे पिताई साईं फरमाए थो त मुस्लमान मोमिन तो में 2 खूबियूं हुजणु खपनि या त पसण पिरीअ जो पर हाणे पसण पिरीअ वारा त थींदा के या वरी जा पसण पिरीअ जो जे इहो नथो थई त पोइ न त पिरीअ संदी पचार न त रात जो दुरूद शरीफ ज़बान ते हुजई ॾींहं जो दुरूद शरीफ ज़बान ते हुजई पंहिंजे धंधे ते वेठो आहे वांदो वेठो आहे दुरूद शरीफ ज़बान ते हुजई इहा तात महबूब जी हुजई ॾींहुं राति पचार हुजई इहा तारीफ़ हुजई मजा अदा बिटाई साईं तो फरमाए इन्हनि ॿिन्ही खां धार कादिर कंहिंखे न करे या त अहिड़ो थी मोमिन मथनि दर्जन वारो हितऊं वेठो दीदार कर हितऊं तोखे हाज़िरियूं मिलनि न त पोइ पिरी जी पचार कर ए मुंहिंजा सुहिणा हे जेके मदरसा थो ॾिसे अहले सुन्नत वल जमाअत जा इहो मदरसनि में दीन जो इल्मु पढ़ण पढ़ाइण बि पचार थी या भी पचार थी या भी महबूब जी ड्यूटी थई ये जेके पढ़ाइन था वेठा ये भी पचार सा हिन जेके पढ़न था वेठा ये भी पचार सा हिन तरह महबूब मदीने जे सोने घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको कुरान पढ़े थो पढ़ाए थो सिखे थो सेखारे थो इहो ज़ोर भलो आहे अल्लाह जे महबूब वटि दुनिया जे माण्हुनि वारा कम एॾा भला न सम्झ उहे दुनिया ताईं महदूद आहिनि हे उहो कम आहे जो अल्लाह खे बि वणे थो त उन जे महबूब खे बि वणे थो तोखे ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां मुग़ैरी फ़क़ीर जी उनखे वालिद फौत थी वियो हो उनजो चाचो उनखे दरगाह मशहूरी शरीफ़ ते पढ़ण लाइ छॾे वियो हिंदुनि जो टाइम स्कूल में हिंदू उस्ताद पढ़ाईंदा हुआ फाइनल थींदी ही नौकरी मिलंदी ही हिनखे दरगाह ते छॾे वियो चौथे 5 महीने खां पोइ हिनखे मोकल मिली पंहिंजे ॻोठ वियो उते उहो हिंदू मास्टर पियो चएसि त छोकिरा वञी मदरसे में पढ़ी इते छा थींदो पढ़ी पढ़ी निकिरंदे गॾा पिनंदे गॾा सम्झो था हाँ हिते कणक जा गॾा असां वटि सारियुनि जा गॾा 12 महीने हाफ़िज़ खे ख़ैरात ॾींदा बसि इन ते पढ़ाईंदो पर जेकॾहिं स्कूल पढ़े हा ॻोठ में हुजे हा त नौकरी मिलई हा हिनखे बि ॾाढो असरु थियो हाओ अदा जो कमु चङड़ो थी वञे हा पिनण सनण खां बची वञा हा 2 पैसड़ा थियनि हा पर हाणे मां उॾऊं कीअं अचां तूं इसराण वॾेरनि खे चओ उहे साईं खे चवनि पर जे साईं खे न चवनि मुंहिंजे चाचे खे चवनि त छोकिरो वठी आ ॻोठ पोइ मूंखे वठी हाणे इहा थी ॻाल्हि हुनजो मां चवंदुसि मोकल पूरी थी छोकिरो दरगाह ते आयो सोना जे मुर्शिद कामिल जंहिंखे मिलियो आहे त उनखे ख़बर आहे त मदीने जे साईं खे इल्मु ग़ैब जो आहे बाक़ी जन खे कामिल मुर्शिद ई न मिलियो आहे उन्हनि खे इहा ख़बर पवणी ई न आहे ख़बर त तॾहिं पए जॾहिं का ॻाल्हि दरपेश अचे
पंहिंजे लेखे ॻाल्हि थी आहे, पंहिंजे लेखे कमु कयो अथई। दरगाह मशहूरी शरीफ़ ते आयो, उहो वॾड़ो थियो हो, ॿुधाईंदो हो चए जंहिं महिल दरगाह ते पहुतुमि ख़बर त कंहिंखे कान हुई। जीअं मशहूरनि वारे साईं सां मिलियुमि, मूंखे फरमायूं त हिन हिंदू मास्तर खे छा पियो चई, उहो तोखे छा पियो चए? हाँ हिनखे चए पियो त इसरार खे चओ, उहो चाचे मुंहिंजे खे चए त उहो मुंहिंजी मोकल वठे। हाणे वञी चइजांसि इहो तोखे चए पियो त मदरसे में पढ़ंदे त तूं गॾा पिनंदे, हिते स्कूल पढ़ंदे त नौकरी मिलंदई। हाणे वञी चइजांसि अड़े मूंखे गॾा वठण क़बूल आहिनि, पर मां मदीने जो साईं त राज़ी थींदो। अदा इहे महबूब फिरी फिरी पंहिंजे आका ॾे वठी हलंदई, ॿिए पासे न छॾींदई। पोइ उन महिरबानी जो क़दुरु तॾहिं पवंदी जॾहिं तो लॾण जो टाइम ईंदो। पढ़ण पढ़ाइण इहा बि पचारा, केॾी सुहिणी पचारा। इन जी महबूबन तारीफ़ फरमाई आहे। पढ़ फरमायूं हिन कलाम पाक क़ुरान मजीद खे जे ज़ियारत करे त जीअं काबतुल्ला शरीफ़ जी ज़ियारत थींदी आहे, उन जो नूर बदन में अंदरि वेंदो आहे, गुनाह छड़ंदा आहिनि। पर जे क़ुरान जी ज़ियारत करे त बि गुनाह छड़नी। याद रखी छॾ जे मुर्शिद कामिला खुदा जो कसम आहे, उन जे चेहरे जी ज़ियारत करे त बि गुनाह छड़नी। इहे क़यामत जे ॾींहुं जॾहिं पुलिस रात जे मथां टपंदा, पुलिस रात तूं हलण शुरू कंदा, हेठों दोज़ख उन्हनि खे रड़ियूं कंदो। ओ कामिल मोमिन तकड़ो लंघी वञ, तुंहिंजो नूर मुंहिंजी बाहि खे विसाणे थो। ये तो ये समझो अल्लाह साईं को घुरंदो कर त मुर्शिद कामिल मिले। छो उस्ताद त अखर पढ़ाईंदा, क़ुरान मजीद जा लफ़्ज़ सम्झाईंदा, पर मुर्शिद कामिल अहिड़ो आहे अण पढ़ियो हुजे त बि क़ुरान जे हुकुम जहिड़ो बणाईंदई। कई अण पढ़िया आया, कई जेके हिन मदरसनि जा पढ़ियल न हा, पर दरगाह मशहूरी शरीफ़ ते पहुता त जेको क़ुरान शरीफ़ जो मक़सदु आहे, जेका क़ुरान शरीफ़ जी मंशा आहे, उहे जेके हिन ज़ाहिरी आलिम न हा, पर उन्हनि जे किरदार में तक़वा पैदा थी, उहे ईमान वारा थिया, उहे मुहबत वारा थिया, उहे शरीयत पाक ते अमल करण वारा थिया। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजा उम्मती पंहिंजे हयातीअ में क़ुरान मजीद जी तिलावत घणी कर जो हिकिड़े हिकिड़े अखर ते 10 सवाब गॾु थींदा वेंदई। अलहम्दु मिसाल ॾिनऊं, इन में 5 अखर आहिनि, रुगो अलहम्दु पढ़ंदे त 50 सवाब तुंहिंजा जमो थी विया। फरमायूं क़ुरान पंहिंजे पढ़ण वारे खे क़यामत जे ॾींहुं ॾाढो ॾाढो कमु ईंदो, उनखे रब ॾे वठी वेंदो, अल्लाह खे अर्ज़ कंदो हिन जी मासां संगत, हिन जी मासां मोहब्बत, हे मुंहिंजे तिलावत करण वारो, हिन जी अहिड़ी त मासां मोहब्बत, ओ जागा करे मूंखे पढ़ंदो हो, तकलीफ़ूं करे मूंखे पढ़ंदो हो, अॼु मूंखे हिन जे लाइ महिरबानी थिए, अल्लाह ताला हुनखे 2 परवाना अता फरमाईंदो क़ुरान मजीद खे। हिकिड़ो उनजे बेहिश्त में रहण जो हमेशा, ॿियो बेहिश्त में भी बादशाही करण जो। हे क़ुरान मजीद जी तिलावत ऐं हिफ़्ज़ करे याद करे, इहे थी पहरेदार क़ुरान मजीद जा। जीअं बादशाह खे पंहिंजे खज़ाने जा पहरेदार प्यारा हूंदा आहिनि, ईअं रब खे बि पंहिंजे कलाम पाक क़ुरान मजीद जा पहरेदार प्यारा आहिनि। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो त जेके मुंहिंजा उम्मती पंहिंजे बचड़े खे कलाम पाक यादि कराईंदा, ज़रूर इन यादि कराइण में तकलीफ़ूं आहिनि। दुनिया जे कम खां परे रखणो आहे, पंहिंजे छाती खां बचड़ो परे रखणो आहे, मदरसे में छॾणो आहे, कॾहिं मानी मिली कॾहिं न मिली, सियारे में सवड़ मिली न मिली, दड़का मिलिया, पर क़ुरान मजीद जे करे सहे थो पियो, उते पढ़े थो पियो। जीजल अमड़ ऐं अबो पंहिंजे घरड़े में बच्चे खे यादि करे सिक में गरनि था पिया।
जन खे ॾिसी ॾिसी अखड़ियूं थधड़ियूं थन दिल डी ठरे वो जिगर गोशो बचड़ो अखड़ियुनि खां परे आ मदरसे में रहियो पियो आ रात जो अमड़ के ख्याल ईंदो आ अलाए त रात कीअं गुज़री हूंदी अलाए बचड़े खे रिली मिली हूंदी न मिली हूंदी मता रिली निंड में लही वई हुजेसि केर मुंहिंजे बच्चे ते सवड़ ॾींदो रिली ॾींदो इहे सूर सहे थी पई इहे हसरतूं खणे थी पई सुबुह जो चांहि जी पुछा कान्हे मानी जी पुछा कान्हे न त अमड़ ज़ोरी बि खाराईंदी आ इन्हनि सुखन खां परे पंहिंजे छातीअ खां छिनी क़ुरान जे हवाले कयो अथई अल्लाह फरमाए थो मां वटि तुंहिंजो कदुर आहे जॾहिं इनाम विराईंदुसि मदीने जा सोना साईं था फरमाइनि पिया उन्ही महिल उन्ही अबे अम्मा खे जन्नत मां हिकिड़ो ताज घुरायो वेंदो उन्हनि जे मथे ते रखियो वेंदो हीअं जो रोशनी थींदी त सिज जी रोशनी घटि माण्हू पुछंदा हे हशरगाह में नबी आया आहिनि छा उन्हनि खे ॾसियो वेंदो नबी न आहिनि इहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहिनि पर इहे उहे अबो अम्मा आहिनि जन पंहिंजे बचड़े खे दुनियावी इल्म पढ़ाए आफीसर न कयो इन्हनि पंहिंजे बचड़े खे रब जो कलाम यादि कराए क़ुरान जो हाफ़िज़ कयो हे त हाफ़िज़ जो अबे अम्मा जो इनाम हाफ़िज़ जो तो जो असांजो आका फरमाए थो पाण फरमाइनि था हाफ़िज़ खे फरमायो वेंदो तुंहिंजे करे अॼु ॿ भलायूं थियणियूं आहिनि हिकु जन तोसां भलाई कई जन तोसां चङाई कई जन दिलड़ी राज़ी थई पंहिंजो अबो अम्मा चए गुनहगार आहिनि त बि छॾे ॾियूं पंहिंजा मिट माइट चए गुनहगार आहिनि छॾे ॾियूं आङुर खणंदो वञ उन्हनि जहन्नमनि खे आज़ाद कंदा वञूं तू भी बेश्त वञ क़ुरान शुरू कर जाते क़ुरान पूरो करे इहा बेश्त जी जागीर तुंहिंजी सोना इल्म पढ़ण ऐं पढ़ाइण इहा बि पचार आहे इहा ईअं नाहे रोज़ो रखण भी महबूब जी पचार आहे निमाज़ पढ़ण भी महबूब जी पचार आहे जंहिं महिल निमाज़ जे लाइ हलंदो आहे आज़ान ॿुधंदो आहे दुकान तां उथंदो आहे घर मां निकिरंदो आहे कचहरी मां हलंदो आहे रोड तां हलंदो आहे त मुंहिंजे मालिक जो सॾु थियो आहे सॾु सुञाणे हली ऐं जॾहिं सॾु न सुञातो अॼु सॾु मुस्लमान खां इहो विसरी वियो पोइ सुभाणे क़बर वारो सॾु थींदो उहो त मोटाए न सघूं करीम ने फरमायो है एड़ी पचार थी आज़ान सां मस्जिद ॾे वेंदे जंहिं बि जाइ तूं वेंदे मस्जिद ताईं जेतिरा पेर खणंदे जेतिरियूं विखूं खणंदे ओतिरा गुनाह तुंहिंजा थियल गुनाह दफ़्तर में लिखियल गुनाह विखूं गणे मलाइकनि खे हुकुम थींदो ड्राहे छॾियोसि बख़्शे छॾियासीं एतिरा सवाब लिखोसि जेतिरियूं विखूं ओतिरा गुनाह विया ओतिरा सवाब मिलिया ऐं निमाज़ पाण छा आहे महबूब ने फरमायो त 5 भेरा जेको निमाज़ पढ़े त उन जो मिसाल साफ़ नहर में 5 भेरा वेझण वारे वांगुरु आहे जो 5 भेरा वेझे त मिटी जान ते उन जे ते न हूंदी जिस्म ते ईअं 5 भेरा निमाज़ उन जे रूह ते गुनाह जी मेराण रहण न ॾींदी पचारा न इहा सिख न इहे सामान मदीने जे सोणे साईं आंदा आहिनि महबूब बि सुहिणो त महबूब जो सामान बि सुहिणो महबूब बि नंगी त महबूब जो मिलियल सामान बि अलाए छा सरकार बि तुंहिंजे असांजे लाइ रुना त बेश्त हलनि त महबूब जो सामान बि बेश्त खणी हले मांजा अदा हज करण भी महबूब जी पचारा त रोज़ो रखण भी महबूब जी पचारा पर पाण में वेही हीअं मदीने जे साईं जूं ॻाल्हियूं करे त इहा बि पचारा अल्लाह हक मदीने जा मीर हक हे जेको मीलाद शरीफ़ मल्हाईंदा आहियूं इहो मदीने जे साईं जे ॻाल्हियूं ॿुधण लाइ मल्हाईंदा आहियूं न मीलाद जी माना त विलादत ॼमण वक़्त पैदाइश
पर इस्तिलाहन मीलाद जी माना मुस्लमान वटि इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत वक़्त मुबारक जूं पाण में वेही ॻाल्हियूं करण उहे ॻाल्हियूं हीअं वरी काथे हिन इहा आम विलादत काथे आहे इन्ही महबूब जो अचण आम काथे आहे अगोरे में दस्यो माए त अल्लाह फरमायुसि तोखे पैदा न कया हा त दुनिया पैदा ई न कया हा हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे पुटड़नि खे वक़्तन फवक़्तन सुहिणे आका जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ उन जो शान ॿुधाईंदा हुआ जॾहिं तऊं हलण जो वक़्तु थियो आहे उन्हनि खे वसियत पिया कनि त अवेल सवेल न सुहिणे साईं जूं ॻाल्हियूं कंदा कयो सदन फर्ज़ंद अर्ज़ कयो छो त पाण अब्बा असली उहे अर्ज़ कई बाबा हे यको तो खऊं या तारीफ़ ॿुधंदा आया आहियूं हिन महबूब जी पर आहे त तुंहिंजी औलाद अॻिते थींदो हाणे अबो वधीक या औलाद वधीक शान कंहिंजो वधीक बाबा पाण ख़ामोश था फरमायूंसि जॾहिं मांखे अल्लाह जन्नत मां ज़मीन ते मोकिलियो आवाज़ जन्नत मां ज़मीन ते रुगो सदराती हाउस मां वॾेरनि खे ॼण लही घर था अची विया आहिनि त बि निंड फिटी थी वञे उन्हनि जा घर जा हाउस में ॾाढा भला आहिनि पर पोइ बि सदराती हाउस वारा वज़ीर आज़म हाउस वारा उन्हनि खां अंदर मां मज़ा नथा विसरनि त जन्नत जा मज़ा छा हूंदा मज़े दिखलावे आमीन मांजा सोना पाण फरमायूं जॾहिं मुंहिंजे मालिक मूंखे ज़मीन ते मोकिलियो मां रोईंदो रहियुसि मूंखे ईअं मोकिले हा उहा ॿी ॻाल्हि हुई पर मां ते ॾोरा पोइ ॾेई मोकिले मूंखे ॾोरा पोइ ॾिनई त मां तोखे रोकियो हो इहो दाणो न खा भुल में खाई वेठुसि रोईंदे रोईंदे बचड़ा मां वक़्त गुज़ारिया मूंखे सवें साल गुज़रिया रोईंदे मुंहिंजो रब मांसां परचे न पियो मांसां जेको आहे गुफ़्तगो न पियो करे मां ॾे तवजह न पियो फरमाए विदाई साईं जी ॻाल्हि वांगुरु मां भाया भाल संदोए जे मां ॾे साजन सौ निहारी हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे रोइण ते रहम आयुसि मूंखे तकु ॾिनई जिब्राईल अलैहिस्सलाम आयो ए हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जी तारीफ़ कर पोइ उनजे उन मंज़र खे यादि कर जंहिंमें महबूब जो तज़किरो लिखियल आहे ऐं इहो वास्तो विझेसि त रुठल रब परची पवंदी पोइ अल्लाह जी तारीफ़ कयूं ऐं रब करीम खे वास्तो विधऊं अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा रब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके परची पओ परची पओ अॼु जेका बि ॻाल्हि रब खे राज़ी कंदई उहो मदीने जे साईं जे वसीले सां राज़ी कंदई रब करीम बावजूद ख़बर हुजण जे फरमायोसि त आदम तो कीअं सुञातो कीअं ॻाल्हि यादि पई कीअं ज़हन में आई चयईं जंहिं महिल मूंखे पैदा फरमाई ऐं मुंहिंजा रब मूंखे रूह फूकी हीअं जो मुंहिंजी अर्श अज़ीम ते नज़र वई ॾिसां त सुभान अल्लाह उते लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पोइ मां सम्झो त जंहिंजो इस्म मुबारक तुंहिंजे इस्म मुबारक सां गॾु आहे इन्ही जो तो वटि मक़ाम वॾो आहे रब करीम फरमायो त सच चई इन्ही महबूब खे जे दुनिया में आणो न हुजे त तोखे ई पैदा न कयूं सुना ही सुहिणे साईं जे करे महिरबानियूं आहिनि आका जे करे महिरबानियूं आहिनि इन्ही आका जो तज़किरो केॾो प्यारो आहे जो अल्लाह फरमायो त बेशक अल्लाह ऐं उन जो महबूब उन जा मलाइक सभु इन्ही सुहिणे साईं जे मथां दुरूद सलाम मोकिलींदा आहिनि मोमिनो तव्हां बि
नमाज पढ़ण जो हुक्म थियो, अल्लाह जी सुन्नत नाहे। रोज़े रखण जो हुक्म थियो, अल्लाह जी सुन्नत नाहे। हज करण जो हुक्म थियो, अल्लाह जी सुन्नत नाहे। दुरूद पढ़ण जो हुक्म थियो, उम्मती भी पढ़े रब जो बानो पढ़े रब भी पढ़ी। त मां ॻाल्हि पे कई त हीअं वेही मीलाद शरीफ़ जी सूरत में, छो त मीलाद शरीफ़ में जेको तज़किरो थींदो आहे सो मुहब्बत सां थींदो आहे, सो अदब सां थींदो आहे, सो सरकार जे शान जो थींदो आहे। ईअं असां बि सॻोरा वेठा हा, इशा खां पोइ अहिड़ियूं मजलिसूं घणियूं आहिनि, पर हिकिड़ी ज़िक्र थो कयां। वेठा हा पाण में कचहरी पिया कनि, पाण में ॻाल्हियूं पिया कनि। तुंहिंजो असांजो आका आया, फरमायूं छो जमो थिया वेठा आहियो? अर्ज़ कयूं साईं पाण में ॻाल्हियूं था कयूं। कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? ॿ ॻाल्हियूं बयान कयूं। हिकु इहा त अल्लाह जो हम्द था पढ़ूं, चए हिदायत ॾिनी, इस्लाम क़बूल कयोसीं। आका साईं दीन इस्लाम के कबूल करने वाला थियासे, मुसलमान थियासे। ॿियो इहो शुक्र था कयूं जो तू महबूब असां के रसूल थी मिलियो आ। मिली सच्ची रसूल मीलाद शरीफ़ जेको मल्हायो वेंदो आहे, इन में इहो ई एहसान ॻायो वेंदो आहे न रब करीम जो, त तुंहिंजा एहसान तो मदीने जो साईं असांखे ॾिनो आहे। ख़ुशि थिया आहियूं, ख़ुशी में अॼु जेको आहे शादमाना था कयूं, फल यफरहू, ख़ुशी वारा सामान था कयूं। पोइ खाधा बि भला कराईंदा आहियूं, कपिड़ा बि भला कंदा आहियूं, जेको बि ख़ुशी वारो कमु आहे सो कंदा आहियूं। आशिक़ बि मदीने जे साईं जो नातू पढ़ंदा आहिनि, के क़ुरान पढ़ंदा आहिनि, उलमा बि सरकार जो क़ुरान ऐं हदीसूं शान पढ़ंदा आहिनि। मीलाद शरीफ़ इहो आहे को ॿियो आहे? हा, इहा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे या न आहे? हिकिड़नि खे सम्झ में न ईंदी आहे, हेड़ा जलसा पाण बि कंदा आहिनि। सीरत जे नाले ते लाइटिंग बि थींदी आहे, कालीन बि ईंदा आहिनि, लाहूड बि ईंदा आहिनि। वॾनि आवाज़नि में मदीने जे साईं वलियनि जे शान में कमी बि कई वेंदी आहे, ऐं हिन जलसे खे बिदअत चवंदा आहिनि। छो जे बिदअत आहे? मदीने जे साईं जे वक़्त में न हा, साहबनि जे वक़्त में न हा, भला इहे जलसा पोइ हुया छा? अॼु दीन जे नाले ते तबलीग जो जलसो खैरपुर मीरस में सुबह जो असां चऊं पिया रोड बंदि, पुलिस रोड बंदि कयूं वेठी आहे। बाबा छो बंदि कया अथव? ट्रकुनि जूं महिलनि में कतारूं बीहजी वियूं, पिटनि पिया वेठा ट्रक वारा। बाबा रोड छो बंदि थियो आहे? चए तबलीग वारनि जलसो कयो आहे, रोड बंदि आहे, चए दुआऊं वेठा था घुरनि। हाणे मूंखे ॾस, छा इहो मदीने जे साईं जो हुकुम आहे? तव्हां रोड बंदि कयो, रस्ता बंदि कयो माण्हुनि जा? हे तबलीग आहे, हे जलसो आहे। इते का ॻाल्हि यादि कर, न दीन जो हुकुम। ऐं मीलाद शरीफ़ कर ते एतिराज़ सुहिणा, हे सॼो चकर दिलि जो आहे। फल यफरहू, ख़ुशी थींदी त ख़ुशी कंदे न। जंहिं घर में घोट हूंदो आहे उन घर वारा त ख़ुशी कंदा आहिनि, पर उन जा माइट भले शादी नवशहरे में थिए, मोरे में हुजनि उते बि ख़ुशी कंदा आहिनि। उन जा दोस्त भले कराची में हुजनि, उनखे बि ख़ुशी कंदा। अॼु हर असांजे दोस्त जी शादी आहे, उतां पंधु करे अची निकिरंदा, छो त ख़ुशी आहे। भित सां गॾु हुजे, जे वास्तो न आहे त उहे ख़ुशी न कंदा। वास्तो न आहे त फल यफरहू, ख़ुशी उन्हनि खे थींदी आहे जन खे इहा शइ नेमत लॻी आहे, रहमत लॻी आहे, रब जो करम लॻो आहे। अल्लाह फरमायो मुंहिंजो महिरबानी, मुंहिंजी रहमत, मुंहिंजी नेमत ते ख़ुशी कर, ख़र्च कर, ख़ुशियूं कर, इहो सभ खां भलो थी। इन नेमत खे मदीने जे सोणे साईं जहिड़ी नेमत रब जी बि कान्हे, रहमत रब जी बि कान्हे। सोना अहिड़ी रहमत का थींदी जेको बेश्त में बि न विसारई। बेश्त में मां हितां वारियूं दुआऊं सरकार जो नथो पढ़ां, हशर जे मैदान में महबूब जूं उम्मत जे लाइ रड़ियूं रोइण नथो पढ़ां। बेश्त फ़ैसला थी विया, दोज़खी दोज़ख विया, महबूब जे शफ़ाअत सां जन्नत में पहुची विया। पाण
जन्नत में हिन पंहिंजे फिरदौस आला में हिन अज़वाज मुतहरात सां हूरुन सां गॾु वेठा आहिनि हथनि में शराबन तहूरा अल्लाह ताला तो फरमाए त बेश्त में पाक शरबत ॾिनो वेंदो वो प्यालो मुबारक हथ में आ के महबूब जा उम्मती दोज़ख में विधा वेंदा अॼु ई पाण खे पाक कर अॼु ई पाक कर रोईंदे त पाक थी वेंदी महबूब जे शरीयत ते हलंदे त पाक थी वेंदी अल्लाह पंहिंजे दोस्तनि सां गॾु रहंदे त पाक थी वेंदी जिब्राईल ईंदो उन्हनि जो हाल रब जे तरफ़ खां सरकार खे मालूम न करायो उहे दोज़ख में रड़ियूं कंदा ॿियो कंहिंखे सॾु अल्लाह खे सॾींदा ॿियो वाली वारस मदीने जो साईं रड़ियूं कंदा जिब्राईल अर्ज़ कंदो साईं अॼु अहिड़ो मंज़र ॾिठो अथमि जो तूं ॾिसे त ॾाढो ॾुख थिए पाण फरमायूं कहिड़ो शरबत जो जाम प्यालो हथ मुबारक में आहे हीअं हिजाब हटाया वेंदा हीअं जो दोज़ख ॾे वेंदी त रड़ियूं पियूं ईंदियूं न अड़े अॻ में मूंखे ॾस त जेके दोज़ख में सड़ंदा इन्हनि जूं रड़ियूं वणनि छो जॾहिं पुट बेफ़रमान था थियनि त उन्हनि जूं ई रड़ियूं नथियूं वणनि उन्हनि ते ई कहल नथी अचे त बेअदबा बेफ़रमान आहे अड़े भली तोखे मोचड़ा हुजनि भाउ जेकॾहिं ईअं आहे पंहिंजो केरु वेझो ईअं आहे उनजे मथां ई रहम न ईंदो आहे कहकाई न ईंदो आहे त बाबा अंधो आहे त पोइ जेके दोज़ख में सड़ंदासीं अंधा ई हूंदा न पर प्यार ॾिस मदीने जे साईं जो हीअं तव्हां ॿुधंदा ॿुधण सां उहो जेको प्यालो मुबारक आहे जाम आहे उनखे रखंदा रड़ियूं कंदा दाऊं कंदा रब खे सजदो कंदा ओ मुंहिंजा रब तो त मां सां वाइदो कयो त मां उमत बख़्शे ॾींदुमि मां उमत बख़्शे ॾींदुमि मुंहिंजा उमती सड़नि था मुंहिंजा रब मां सां वाइदो पूरो करो मुंहिंजा अदा तॾहिं त रब फरमायो मोमिनो तव्हांखे कहिड़ी ख़बर अल्लाह तव्हां ते अज़ीम एहसान कयो न अहिड़ा कंहिंजा ॻोढ़ा न एॾी कंहिंजे ॻोढ़नि मुबारकनि जी रब वटि क़ीमत जे मदीने जो साईं न रोए हा त तूं असां छुटी न सघूं पोइ मूंखे ॾस हिन खां मथे नेमत कहिड़ी आहे जंहिंखे ख़ुशी कंदी अड़े गुनहगार छॾाए मिया नेकोकार त छुटंदा रब जी फरमान बरदारी करण वारा त उहे जेके हिन इज़त वारा शान वारा थींदा अड़े जेके पंहिंजूं इज़तूं लॼाए वेठा फुराए वेठा उहे इज़तूं पंहिंजूं पाण हथनि सां ड्राहे वेठा इन्हनि जो क़यामत में सरकार खां सवाइ ॿियो अजो ई कोन्हे अबा पोइ तॾहिं त रब फरमायो त मुंहिंजी रहमत नेमत मुंहिंजो फज़ुल ख़ुशियूं कर जेकॾहिं तोखे दुनिया वारा कम फज़ुल लॻनि था अड़े आम नेमतूं बि नेमतूं लॻनि थियूं ऐं उन्हनि जा शुक्राना कया वञनि था त हे उज़मा नेमत जेको मदीने जे साईं जो अचण आहे तोॾे असां ॾे आका थी ऐं रसूल थी मिलण आहे इहो रब जो वॾो एहसान न आहे न पैदा करे हा हिन उमत में त कीअं कयूं आहे महबूब जो उमती न करे हा त असांजो कहिड़ो वसो इन ते जेॾियूं बि ख़ुशियूं करे उहे असां बि सॻोरा इहा ॻाल्हि पिया कनि साईं शुक्र था कयूं तूं असांखे मिली महबूब रब जा हेड़ियूं नेमतूं थियूं तुंहिंजे सदके पाण फरमायूं कसम खणो ईअं अर्ज़ कयूं हाओ साईं पाण फरमायूं त कसम कंहिं ॿी ॻाल्हि जेकॾहिं न ॾिनो थमांव जिब्राईल आयो हो मां वटि ऐं मूंखे ॾसे पियो त इहे तुंहिंजा असाब जेको अमल कनि था वेठा इन अमल ते अल्लाह मलाइकनि में फ़ख़ुर थो करे हाणे मूंखे ॾस त मीलाद शरीफ़ छा आहे हिकिड़े मुस्लमान मोमिन जी दिलि मीलाद शरीफ़ जे जलसे में ख़ुदा जो कसम आहे काथे बि जलसो हले पर दिलि मदीने शरीफ़ हूंदी अथसि दिलि जो मुंहुं मदीने शरीफ़ हूंदो अथसि पंहिंजे आका ॾे हूंदो अथसि अड़े गुनहगार में गुनहगार खे बि उन महिल पंहिंजो आका यादि हूंदो आहे सम्झे थो त इन महिल इहा दिलि आहे या मदीनो शरीफ़ आहे रोज़ो शरीफ़ आहे इहो हिन मीलाद जे वसीले त थींदो आहे हीउ सुहिणो मौक़ो त तोखे असांखे हितां खणी उते पुॼाईंदो महबूब जे
निगाह नाज मुबारक खे हेॾे मुतवज्जह फरमाईंदो आहे त इहो अमल फरमाईंदो आहे अल्लाह ताला करे शल जेसि ताईं जहिड़ा हुजऊं न ओ इहा तात ज़बान में हुजे बेटा असांजी ॻाल्हि वांगुरु त इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादर कंहिंखे न करे ॿुधण एतिरे चवण खां दुआ था घुरूं अहिड़ा सुहिणा वाले ॿिए पासे बि हलणा आहिनि हाँ मदीने दी हिकड़ी ॻाल्हि ॿुधाओ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक वसल्लम तस्लीमा मुंहिंजा मालिक साईं लोह मकनातीस ॾे न ईंदो आहे पर मकनातीस हुनखे छिके ईंदो अॼु हे तुंहिंजा बाधा तूं छिके आयो आहे मालिक तुंहिंजी रहमत छिके आई आहे असां सभिनी मदीना निकला असां पाण न आया तो घुरायो आहे त पोइ अॼु पंहिंजी रहमत बि अता फरमाए गुनाहनि जी माफ़ी बि अता फरमाए पंहिंजे महबूब जी मुहबत बि अता फरमाए मुंहिंजा मालिक साईं असांजो दीन ऐं दुनिया ॿई सुहिणो करणु फरमाए दुनिया आख़िरत सुहिणी करणु फरमाए घरनि में सुकून इत्मीनान बचड़नि जो ख़ैर पंहिंजो ख़ैर इज़त में नेमतुनि में बरकत शरीयत पाक सुनत पाक ते अमल अमन आफ़ियत मदरसे खे बरकत वारो बणाए जन जलसो कयो आहे हिन में कंहिं ख़ैर में हिसो वरितो आहे उन्हनि खे बि बरकतूं जेके आया आहिनि उन्हनि ते बि रहमतूं सरकार जे उम्मत ते रहमतूं रब्बना आतिना फि दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना